चोट भिटाई महांग चढ़ी वो चोट भिटाई रहबर सुन रपोट भिटाई महांग चढ़ी वो चोट भिटाई। हिक हटी आहिन वापारी दुखन में मजदूर अहारी। हिक हटी आहिन वापारी दुखन में मजदूर अहारी। भांजा वेठा भांडा भरे खपा इन था शाटिंग करे। दखल ते वेही था धाड़ा हणन रोई कयूं दाहूं घणन पर मिली नका मोट भिटाई रहबर सुन रपोट भिटाई महांग चढ़ी वो चोट भिटाई महांग चढ़ी वो चोट भिटाई। राशि अफसर रिश्वतखोर ज़ाहिर हितड़े आहिन ज़ोर छो निंड में पिया आहिनि चैनल वारा बयान वठन अची सब खां सारा। सहाफ़त जे आहे सचित गॾिजी आवाज़ उथारियो अची हिकड़ी बोरी 9000 राज़ी तनसा मुख्तियारकार तो नवा खाए नोट भिटाई रहबर सुन रपोट भिटाई महांग चढ़ी वो चोट भिटाई महांग चढ़ी वो चोट भिटाई। दाह जो करतूं दात भिटाई फकीर जी बुध फरियाद भिटाई। दाह जो करतूं दात भिटाई फकीर जी बुध फरियाद भिटाई। मांग छॾियो माण्हुनि खे भञी दाह ॾींहं कंहिंखे वञी मज़दूर पूरो पवे नथो कंहिंखे कोई चवे नथो। मज़दूर पूरो पवे नथो कंहिंखे कोई चवे नथो। 330 गिह जो किलो साईं 330 गिह जो किलो अटे जो थे काॾों पिलो। ॿुध बचड़नि जा बरड़ोट भिटाई रहबर सुर रपोट भिटाई महांग चढ़ी वो चोट भिटाई महांग चढ़ी वो चोट भिटाई। ऊंधा अंधूकार हले तो 1500 कट्टी मण मिले तो चरबट वारो दौर अची वियो महांग खे ज़ोर मची वियो। चरबट वारो दौर अची वियो महांग खे ज़ोर मची वियो। मंदन में आ मेर कलंदर पट तन जा पेर कलंदर कहन वरजाई दाह कहन वरजाई दर्द कहानी सदमे थी तू सैयद साणी। गरीब था घुटजन घोट भिटाई रहबर सुन रपोट भिटाई महांग चढ़ी वो चोट भिटाई महांग चढ़ी वो चोट भिटाई। अली मोहम्मद करन आहूं दाखिल तुंहिंजूं थी वियूं दाहूं। अली मोहम्मद करन आहूं दाखिल तुंहिंजूं थी वियूं दाहूं। रपोट तुंहिंजी रब थो ॼाणे मंज़िल पंहिंजी वई आहे माणे। चिंचड़ी तू एतमाद अदा कर रब रसूल खे यादि अदा कर। ऐश में आ आफीसर तबको अलाह मटाईंदो नेठ ही तबको। ऐश में आ आफीसर सबको अलाह मटाईंदो नेठ ही तबको। ही खोटन मां वींदी खोट भिटाई खोटन मां कढ खोट भिटाई रहबर सुन रपोट भिटाई महांग चढ़ी वो चोट भिटाई महांग चढ़ी वो चोट।